सूफ़ी रागी मांझी फ़कीर बरूण जे बुनियादी मसइलनि जे ख़िलाफ़ु एहतजाज करे रहियो आहे। काफ़ी अरसे खां एहतजाज हलंदड़ आहे। अॼु ताईं हिननि जा बुनियादी मसइला हल कोन थिया आहिनि। अचो त मालूम करियो त उहे कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि। साईं, असांजो एहतजाज काफ़ी अरसे खां शुरू आहे। असांजा बुनियादी मसइला जेके आहिनि उहे इहे आहिनि त असांखे रोड कोन्हे, गैस कोन्हे। असांजे बस गिरदाई मां समन जे तइदाद में जेके आहिनि से पंहिंजो उहे खूह निकिता आहिनि। तक़रीबन 60 खूह आहिनि असांजे ज़िले सांगड़ में तेलंगे जा। उन हूंदे बि असांजूं मायूं अॼु ताईं काठियूं ॿारे अखियुनि जो नूर विञाए चुकियूं आहिनि। इहा हालत आहे त उहो गैस कोन्हे ऐं रोड कोन्हे। रोड 3 किलोमीटर आहे। असांजा ॿचड़ा पहुची नथा सघनि। स्कूलनि में स्कूल कोन्हे। 3 लख जी आबादी आहे, उनखे का बि बुनियादी सहूलियत फ़राहम कोन्हे। इन करे असां अॻु में बि आवाज़ु उथारींदा रहिया आहियूं, पर चवनि था त बाबा जेके इलाइक़े जा MNA MP आहिनि उहे कराची रहनि था, इन करे वेझा आया आहियूं। कहिड़ा MNA MP आहिनि, उन्हनि जा नाला छा आहिनि, कहिड़ी पार्टी सां तालुक़ आहे? असुल सिंध हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे। पीपल्स पार्टी जा आहिनि असांजा MNA MP ऐं उन्हनि खे असां इन करे वेझा आया आहियूं कराची जे, त मतां हिते सुतल हुजनि, हीअ आवाज़ु असांजो उन्हनि ते कन ताईं पवे त हीअ दाऊं कनि। मसइला जेके आहिनि बुनियादी मसइला आहिनि, हिते इंसाननि खे ज़रूरत जी का बि शइ जेका आहे सा मुयसरु कोन्हे का। सांगड़ ज़िलो जिते 60 खां वधीक जेके आहिनि तेल ऐं गैस जा खूह आहिनि, पेट्रोल आहे, ऑयल आहे, हर क़िस्म जा जेके आहिनि से खूह मौजूदु आहिनि। शाहूकार ज़िलो आहे, सॼी सिंध खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ ज़िलो आहे। पर उन ज़िले में जेकॾहिं शहदादपुर खां शाहपुर चाकर ताईं 31 किलोमीटर जेको रोड आहे, उहो रोड कचे खां बेकार हुजे ऐं उते स्कूल न हुजनि, एजुकेशन जो को ज़रियो न हुजे। हज़ारनि जे तइदाद में नियाणियूं ऐं ॿार जेके आहिनि उहे इनरोल कोन्हनि के स्कूलनि में। अहिड़ी थधि में या जून जुलाई जी गर्मीअ में उहे ॿार जेके आहिनि शाहपुर या शहदादपुर या सांगड़ ताईं, टंडो आदम ताईं न पहुची सघनि, न वञी सघनि, का सवारी न हुजे, त आउं सम्झां थो त इन खां वधीक बदनसीबी ॿी कोन थींदी। रोज़गार जा के बि उते ज़रिया कोन्हनि के। उन हवाले सां हीअ जेको एहतजाज आहे त घटि में घटि 3 लख जी आबादीअ वारो जेको ॻोठु आहे बरौन, उनखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं उते तेल ऐं गैस जी रॉयल्टी जेका आहे उहा उतां जे मक़ामी माण्हुनि खे ॾिनी वञे। महिरबानी। रवादारी तहरीक पाकिस्तान जे तरफ़ां अॼु सिंध जे सूफ़ी संत मांझी फ़कीर सां यकदश जे तौर ते गॾु थिया आहियूं। छो त हिन वक़्तु सूरत हाल हिते अचे पहुती आहे जो जेको सिंध जो प्यार ऐं महबत जो पैगाम ॾींदड़ माण्हू आहिनि उहे बि मजबूर थी अॼु कराचीअ पहुता आहिनि त असांजा मसइला हल कयो। ऐं मसइलो को एॾो वॾो बि न आहे जो हल न थी सघे। जिते 60 खां वधीक तेल जा खूह हुजनि, जिते 3 वॾियूं कंपनियूं कमु कंदियूं हुजनि, उते शहदादपुर खां फ़कीर जे ॻोठ ताईं रोड जी घुर, एॾो को मसइलो न आहे जेको हल न थी सघे। पर हीअ असांजी बदकिस्मती चइजे या असांजी नाअहली चइजे जो 3 लखनि जे आबादीअ वारो शहर आहे बरहून, ऐं फ़कीर जो मुतालबो इहो ई आहे त बरहून खां शहदादपुर ताईं रोड ठाहे ॾियो त जीअं असांजा ॿार तालीम पिराए सघनि। असांजा माण्हू ॻोठ जे लाइ जेके सहूलियतूं आहिनि या को अनाज आहे, को वापारु आहे, को बड़ी बीमारी आहे, उन में असीं शहदादपुर शहर ताईं रुगो पहुची सघूं त मां सम्झां थो इहो हुनजो मुतालबो जाइज़ आहे।
हूअं त सिंध सॼीअ जी सूरत हाल ख़राबु आहे, पर असीं मांझी फ़क़ीर सां हिन मरहले ते गॾु आहियूं त हुनजो मुतालबो जाइज़ हक़ीक़तुनि ते बदल आहे ऐं फ़क़ीर खे शाबस हुजे जो हुन पंहिंजो रिकॉर्ड बि वरी सूफ़ियाना अंदाज़ में एहतजाज जेको आहे उहो रिकॉर्ड करायो आहे त असां इहो एहतजाज जो जेको रिकॉर्ड आहे मुज़ाहिरो उहो बि पंहिंजे सुंग जे ज़रिए ई ॾींदासीं त जीअं सॼी सिंध खे ख़बर पए त असीं मुहबत ऐं प्यार कंदड़ माण्हू आहियूं ऐं असांजो मुतालबो बि प्यार ऐं मुहबत वारो आहे त ख़ुदारा असांखे असांजे ॻोठ तां ई रोड ठाहे ॾियो। अच्छा, उते मुंतख़ब नुमाइंदा आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उहे कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखनि था? तक़रीबन पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था, जुणेजा आहिनि, ॾेरा आहिनि, थहीम आहिनि, उहे बि इन ॻाल्हि सां तालुक़ु न रुॻो रखनि था पर हर इलेक्शन में वाइदो कंदा आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो इलेक्शन खटण खां पोइ वाइदा विसारे वेंदा आहिनि ऐं मां सम्झां थो त इहो हुननि जो ई कमु हो त इहे सभु शयूं मुहैया करे ॾियनि हा त जीअं मांझी फ़क़ीर वरी उन्हनि जे लाइ राग ॻाए हा ऐं उन्हनि खे मञता ॾिए हा। पर तव्हां ॾिसो त अॼु असां सिंध जे सूफ़ी जेको हिकिड़े इंसानियत जो पैगाम ॾींदड़ फ़क़ीर आहे उहो अॼु पंहिंजे मुतालबनि जे लाइ कराची प्रेस क्लब ते बीठो आहे। इहो ॿुधाइजो त कहिड़े मसइलनि जे पारां एहतजाज कयो पियो वञे ऐं इहो एहतजाज त काफ़ी अरसे खां जारी आहे त इन जो छो माना तदाकार न थी आहे, इन जो छा कारण आहे? साईं अॼोको जेको एहतजाज आहे असांजे सिंध जा तमामु वॾा जेकी नालो आहे साईं मांझी फ़क़ीर साहिबु शहदादपुर खां बरूण शरीफ़ उन्हनि जो जेको आहे सो ॻोठ आहे, उन्हनि जो जेको रोड जी हालति आहे उहा मुकमिल उते ॼण त इंसान रहनि ई कोन पिया। माण्हू जेकी आहिनि बीमारियुनि विघी फोत था थी वञनि, इस्पतालुनि जी का बि सहूलियत मौजूदु कोन्हे। राति जे टाइम जेकॾहिं को मरीज़ आहे त उहो हॉस्पिटल ताईं नथो पुॼी सघे, रोड जी हालति थी आहे। उते तमामु वॾियूं वॾियूं जेको आहे सो कंपनियूं आहिनि गैस जूं तेल जूं, पर तंहिं हूंदे बि का बि बुनियादी सहूलियत उते मौजूदु न आहे। अॼु मांझी फ़क़ीर साहिबु पंहिंजे सुंग समेत हिते कराची पहुता आहिनि। उन्हनि मुसलसल उते शहदादपुर में बरूण में पंहिंजा आवाज़ उथारिया आहिनि। उहे रोड जी सूरत में बुनियादी सहूलियतूं, गैस जी सूरत में उते माण्हुनि में बीमारियूं पइजी वियूं आहिनि, हेपाटाइटिस विघी फोत था थी वञनि। उन सूरत में असां उहो इलाइक़ो छॾे अॼु हिते कराची जेका सिंध जी राजधानी आहे उनजो रुख़ कयो आहे त सभई हुकुमरान जेकी आहिनि उहे हिते वेठल आहिनि त असांजो जेको आवाज़ु आहे उहो ॿुधो वञे। ऐं इहा सहूलियत सिर्फ़ु हिकिड़े शहर में न पर समूरी सिंध जी जेका हालति आहे उहा इहा लॻी पई आहे। सो उन्हनि खां असीं मुतालबो था करियूं त असांजा जेकी बुनियादी मसइला आहिनि, बुनियादी सहूलियतूं आहिनि, जेकी तव्हांखे फंड मिलंदा रहंदा आहिनि माहवार या सालियाना, बराए महिरबानी असांजा जेकी इहे मसइला आहिनि उहे हल कया वञनि। असीं बरूण सिंध वासी असांजा रोड ठारायो, ए हुकुमरानो असां ते रहम खायो। इहो राग ॻाई मांझी फ़क़ीर पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। इन्हनि जा बुनियादी मसइला जेसिताईं हल न थींदा, इन्हनि जो चवणु आहे त असांजो जेसिताईं एहतजाज जारी रहंदो। सालम डायरी सां गॾु जयराम पड़ियार, सोच टीवी, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।